मीरपुर खास ब्यूरो चीफ शाहिद मेमन, कैमरामैन मुदब्बिर सांगट सकाफती दिहाड़े के सिलसिले में प्रेस क्लब लग गुलिस्तान बल्दिया पार्क में रंगारंग तकरीब मुनक़िद कई वई, जंहिंमें 12 खां वधीक सरकारी ऐं नीम सरकारी स्कूलनि जे ॿारनि पारां मुख़्तलिफ़ क़ौमी ऐं सकाफ़ती गीतनि ते टेबलोज़ पेश करण समेत अलामती शादी करे सिंध जे रीतनि रस्मनि खे उजागर कयो वियो। तकरीब में समाजी अगवान रईस अहमद खान, डायरेक्टर प्राइवेट स्कूल डी.के. शर्मा, करीम मेमन, नईम गौरी, अली पहलवानी, आसिफ पंवर, हबीबुल लगारी, शाहिद खासकली समेत शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि उस्तादनि सकाफ़ती वेस पाए वॾी अंग में शिरकत कई। जॾहिं त तकरीब में शाह अब्दुल लतीफ़ स्कूल के शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां अलामती शादी करे समूरियूं रीतियूं ऐं रस्मूं अदा कयूं वयूं ऐं साॻे स्कूल जे ॿारनि पुट भिट जा भिटाई जे सिंधी माण्हुनि पदरा लखनि में गीत ते टेबलोज़ पेश करे सकाफ़ती रंग वखेरे छॾिया। इन खां सवाइ लिटिल फोकस स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां घोट ऐं कुंवार खे स्टेज ते विहारे राणो छो न मुर्की ऐं कलंदरी धमाल ते टेबलोज़ पेश करे वाह वाह कराए छॾी। राणो कांजी स्कूल जे शागिर्दनि पारां डांडिया ते रक़्स करे वेठलनि खे झुमाए छॾियो, जंहिं ते शाहीन पब्लिक स्कूल, अपवाद स्कूल, दी होप स्कूल, राणो कांजी स्कूल, सना रॉयल पब्लिक स्कूल समेत ॿियनि स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां मुख़्तलिफ़ क़ौमी सकाफ़ती गीतनि ते टेबलोज़ पेश करे सिंध जी अज़ीम ऐं क़दीम सकाफ़त के बेटा पेश कई वई। मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां तकरीरुनि ज़रिए सिंधी सकाफ़त ते रोशनी विधी, जंहिं ॾींहुं तकरीब जे इख़्तिताम ते मुख़्तलिफ़ स्कूलनि जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां होज मल ते अजरकूं हवा में लहराई रक़्स कयो वियो। साम्हूं हिकु सूफ़ियाणो कलाम, सूफ़ियाणो टेबलो पेश कंदियूं। 10th एज जूं छोकिरियूं